लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में मां आहियां मुंहिंजो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहिनि जनाब मसूद नूरानी साहब, अॻूणो एडवोकेट जनरल, नामियारो दानिश्वर, 4 मार्च जो हीरो। असां जूं ॻाल्हियूं मुख़्तलिफ़ क़िस्तनि में मुख़्तलिफ़ ॾींहंनि ते हलंदियूं रहियूं आहिनि। नूरानी साहब जाम शोरे पोइ पहुतो, हैदराबाद पोइ पहुतो, पर अवल नवाबशाह में जेको पढ़ियो उन पढ़ण महिल उन ज़माने में 4 दर्जा सिंधी पढ़बी, उन खां पोइ वरी पहिरियों अंग्रेज़ी जेको 5 जमात में शुरू थींदो हो। हाणे 4 जमात में के जिस्मानी तब्दीलियूं जनाब मसूद नूरानी साहब खे महसूसु थियणु शुरू थियूं। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम। अमां पे ॻाल्हि कई त 4 जमात में तव्हां यको सुठो पे हलिया त ओचितो तव्हांखे महसूसु थियो त के न के तब्दीलियूं आहिनि जेके पोइ तव्हां पंहिंजे वालिद साहब खे ॿुधायो। मां तव्हां कयो त चौथीं दर्जे ताईं ठीकु ठाक हुउसि ऐं आई वॉज ब्राइट, वन ऑफ द ब्राइट स्टूडेंट, ठीकु आहे न। त पर पोइ चौथीं दर्जे पास करे स्कॉलरशिप कई थी, पास कई थी त हुन में पैसा मिलंदा हुआ हर महीने। जंहिंते हू जो क्लर्क हो बाद में हेडमास्टर थियो मोहन, उहो ॾाढो किरकिर कंदो हो, पैसे वारा थी करे स्कॉलरशिप पैसा था वठो, ग़रीब जा पैसा था खाओ। हा त मेरिट ते आहे, हुनमें ख़राबी कहिड़ी आहे जेकॾहिं असां मेरिट ते स्कॉलरशिप खटी आहे। हुनजा पंहिंजा हिसाब अलॻि हुआ, असांजा पंहिंजे मेरिट ते अलॻि बजट आहे। बहरहाल इहो थियो, असीं आयासीं हुन में फस्ट पहिरीं अंग्रेज तंहिं ज़माने में 4 दर्जा सिंधी पढ़िबा हुआ ऐं जेकॾहिं उहो वर्निकुलर में पढ़ण त उहो हुनखे 7 दर्जे ताईं मास्तरी जो इम्तिहान हुनखे 7 क्लास फाइनल चवंदा हुआ, उहे कंदा हुआ। न त ॿिया वरी ईंदा सेकेंड्री स्कूल में, इहो त प्राइमरी खां पोइ सेकेंड्री, उहो वरी पहिरें दर्जे सिंधी खां पहिरें अंग्रेज़ी खां शुरू थींदो हो, पहिरें खां वठी 7 दर्जे ताईं हुन मैट्रिक थींदी। त मूं महसूसु कयो त जहिड़ो मूंखे ईअं पोइ वञा स्टूडेंट ॿिया मूंखां बहितर आहिनि, सुवाल जा सुठा पिया कनि, लिखनि कनि सुठो था ऐं पंहिंजो होमवर्क बहितर तरीक़े सां करे। मूंखे उहो सम्झ में न पई अचे ॻाल्हि, पोइ थोरो मूंखे बुख़ार बि रहणु लॻो। त मूं तव्हांखे ॿुधायो त उहो अमड़ खे जॾहिं शादी थी हुई त ज़माने में शी वॉज़ वेरी वीक ऐं हुनमें हुनखे बाद में टीबी थी हुई। हुन टीबी जो आऊं जाउसि त उहा अम्मा खे टीबी जा असर हुआ या ग्लैंड्स हुअसि या कुझु हुअसि, उहा मूं ते उहा मुंतक़िल थी वई। प्लस जेके आउं उथे वेठुसि हुन सां, मुंहिंजो दोस्त सभ खां पहिरियों जेको ज़िंदगी जो हो शफ़ी मोहम्मद, उहा जंहिंखे सूमरा चवंदा आहिनि, उहो खटीन वारो कमु कंदा आहिनि पर सूमरा, उहो शफ़ी मोहम्मद उहो त सिहतमंद ॾाढो सुठो जानबाज़ जो अॻे हूंदो हिकिड़ो किरदारु फिल्मुनि में जान काउस वांगुरु हे टुप ॾींदो, मथां जॻंदा हे करे टुप ॾींदो। बहरहाल उहो त ॿियो हिकिड़ो हूंदो नादिर शाह, उहो नादिर शाह खे मां सम्झां थो त टीबी हुई। हाणे वियूं था कयूं था, ॻाल्हायूं था, कचहरी कंदा, हाल अहिवाल थिए थो, त पोइ हुन में इहो जेको साहु माण्हू खणनि था, हुन साहु मां सम्झां थो मां उतां वरितुसि, थी सघे थो ॿियो बि को हुजे। ऐं मूं मां वरी माइदा मुंहिंजी नंढी भेण जे मूंखां इमीडिएट माना घर में बि हूंदी न साईं, इहो बि थी सघे थो। हाणे उनखे बि थी, पोइ हाणे अलाए माइदा खे लॻी, अलाए मूंखे लॻी, अलाए या अमामा हुई, बाबा मुंहिंजा ग्लैंड्स ॾिसंदो हो, डॉक्टर हो न, ग्लैंड्स बि ॾिसंदो हो, ॾाढो परेशान थींदो हो। वरी बि अखियूं हेठि करी करे हीअ उहा ॾिसंदो त हुन में ब्लड केतिरो आहे, कीअं ॿिन्ही जूं तपासींदो हो। पर पोइ वरी एक्सरे वग़ैरह कयूं, बाबा ते ज़माने में एक्सरे वरिती हुई ऐं उन में एक्सरे में जो कयूं त हुन में अची विया दाग। ॿियो बि डॉक्टर गॾु होसि, उहो घुराए वई, अची यादि ॾिसी वई छोकिरे खे छा थियो आहे, चयो त टीबी जा निशान लॻा, कैल्सिफिकेशन। हा माइदा खे जो टेस्ट उनजो बि साॻियो हाल, पर अञा प्रिलिमिनरी स्टेज में, पहिरें दर्जे में। हाणे छा कयूं, इलाज ई कोन्हे को। पहिरियों त कमु इहो कयो त असांखे जेका मथे जेके मां अर्ज़ु कयो त जेका जंहिं जॻह असां रहियासीं, जेका मथुरुका इमलाक हुई, उन में प्रॉपर्टी हुई, त
उन में इलाही घर हुआ मथे पियो हिकिड़ा सम्झो त 2-3 घर मथे पियो आहे त हिकिड़े पासे जंहिं पासे मुंहिंजी जेका जीजी हुई टी अमड़ उहा उनजे मथां बि घर जे मथां बि हिकिड़ी ठहियल हुई उन में बाबा चयो त बाबा ॿिन्ही खे अलॻि कयो न त सभिनी ॿारनि खे थी पए असांखे उहो अलॻि करे त रखियऊं ऐं उहा आइसोलेशन में 2 ॼणा वेठा हूंदासीं साईं इहो माफ़ु कजो विच में थो ॻाल्हायां अव्हांखे उन महिल अहसासु हो त इहे बीमारियूं विचड़ंदियूं आहिनि ऐं न इहो थियो त पर असांखे ग्रेविटी महसूसु थी त बाबा चयो त अलॻि जो कयो अथसि माना हीअ बीमारी ख़तरनाक आहे ऐं टेम्परेचर लहे ई न 99 99 100 इहो ॿिन्ही जो टेम्परेचर बीठो हुजे पोइ आख़िर बाबा चयो त हाणे छा कजे सुयुनि जो इलाजु हो ई सुयूं मूंखे यादि थो पए इहा त स्ट्रेप्टोमाइसिन हुई या तॾहिं स्ट्रेप्टोमाइसिन हुई न हा स्ट्रेप्टोमाइसिन जूं सुयूं हयूं 40 सुयूं हणणियूं रोज़ु हिकिड़ी सुई लॻणी हुई उनजो वरी साइड इफेक्ट उनजा साइड इफेक्ट या त कन वञनि या अखियूं वञनि या को ॿियो को प्रॉब्लम थिए त मां सम्झंदो त कननि जो न थियो आहे इन जे करे पोइ ॿुधायां थो उनते पोइ वरी आर्टोस्क्लेरोसिस उहा मूंखे उहा शइ अलॻि आहे या थी सघे थो उनजो हुजे असरु तो उहा ॿोड़ा बि थी मूंखे उन ज़माने खां शुरू थी वई पोइ लॻियूं सुयूं ॾाढी तकलीफ़ ॾिनी गोश्त हुई कोन हॾनि में विया हणनि ॿिन्ही जो हाल साॻियो माइदा अञा मूंखां बहितर हुई सिहत में पर मुंहिंजो ॾाढो बुरो हाल थियो पर पोइ असांखे वरी कॉम्पेंसेट कंदा पोइ जेका शइ खपंदी हाणे ॾींदा बिस्किट खपनि को मूंखे वरी शौक़ु हूंदा हुया त भई ठटे जो शरबत पिया दर्स जो ठटे जो शरबत पीअंदुसि ऐं उहो जेको जंहिंमें उहो थींदा आहिनि वर्क चांदीअ जा वर्क उहो अबरेशम खपे संदल खपे फलाणो नखरा त उहो मुंहिंजे लाइ दुकान खुलंदा हुआ राति जो वेहींदा हुआ नाज़ बाबा असांजा ॾाढा कया मुंहिंजा ॾाढा कयूं पोइ मूंखे ख़ुशि रखण लाइ हरणी बि थरपार कर मां उहो मरीज़ ईंदा हुआ मरीज़ सॼी दुनिया मां ईंदा हुआ बाबा जो कमाल हो उहे वरी हरणी खणी आयो नंढड़ी बचिड़ो खट सां ॿधोसि कयोसि उहो हिकिड़ो तमाशो भॼी वेंदी पोइ हुनखे हयऊं घिंडड़ी हिकिड़ी नचली ॿियो घिंडड़ी ॿधोसि घिंडड़ी उहा सॼे शहर में ढिग छिम 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 पुठियां माण्हू असांजो को जेको अकबर नौकर या ॿिया जेके नौकर हुआ पुठियां पिया भॼंदा त पकिड़े अचूं उहो नंढड़ो बीमार न थी पियो या हुन में सदमो कोन रसे वरी उहा पकिड़े ईंदा हुआ इहो पियो हलंदो हो किसो पोइ जॾहिं अमां चयो त भला हिते हाणे सुयुनि मां त को फ़ाइदो ई कोन्हे ऐं छो ॿार वेठा दाहूं कनि रोटी सां सॼो ॾींहुं वेठा रोहनि ऐं ॿांह बि सुजी पई अथनि सथर बि सुजी पई अथनि हिते हिप्स बि सुजी पयूं आहिनि पोइ नेठि कंहिं खे सलाह ॾिनी त वञनि हिते कोइटिया में हुते ख़ुशकाब आहे उते फस्ट क्लास इलाजु थी वेंदो बाबा होम्योपैथी इलाजु बि कंदो होम्योपैथी उहो अलाए कहिड़ी यादि न कहिड़ी होम्योपैथी जो हा दवा बि ॾींदो ऐं पोइ ठीकु आहे अल्टीमेटली इहो फ़ैसिलो थियो त जेका मुंहिंजी थर्ड आहे उहा हिते ज़माने में सुठी सलाहूं ॾींदी मुड़ुसु माण्हू पंजाब जो माण्हू बाबा ॾाढो मुड़ुसु माण्हू थिए थो ॻाल्हि कजे सही सिधी पंजाब जो हाणे उन चयोसि त ठीकु आहे हलो बि वठी था हलूं उहा बि बाबा सां गॾु बाबा असां वरी पोइ हलियासीं हुन एक्सप्रेस सखर वियासीं अमां जो ठीकु आहे हाणे उनखे थोरो थियो त मां बि गॾु हुजां पर सॼो अरेंजमेंट ॾे वञी बीठो ॿार हलंदा टी जी हलंदी ऐं बाबा जो त मां तव्हांखे ॿुधायो न अंदाज़ साहब लोकनि वारो हो अंग्रेज़नि वारो हुते पहिरियों त रोड़ी स्टेशन ते रेस्ट हाउस हो हिनजो रेलवे जो उहो रेस्ट हाउस में हुते वञी रहियो बुकिंग कराई हुते रहियो हिकु ॿ ॾींहं हुते रहिया पिया वरी सखर सां घुमाई इहो जेके इहा ब्रिज आहे 60 दरवाज़नि वारी उहा घुमाई ॿियूं घुमाई टियूं घुमाई बाबा ॾाढो ज़बरदस्त माण्हू हो
पोइ नेठि वरी शिकारपुर खां थींदा पोइ सखर मां चढ़िया थी वञे ॿी लाइन में ॿी गाॾी में रोड़ी मां उहा आई सखर मां वरी खां उहा कोटिया जे पासे हा उहा शिकारपुर हबीबकोट खां शिकारपुर हा शिकारपुर हबीबकोट जंक्शन उतां पोइ वेंदी आहे लाड़काणे कोइटा रोहिड़ी इहो त हुन में वठी आयो असांखे हुते भई सुरंगुनि मां लंघियासीं इट वॉज रियली थ्रिलिंग मां तव्हांखे ॿुधायो पोइ त हुते पहाड़ बि ॾिसी ऐं मूंखे पहाड़ ऐं वॾा वॾा जबल ॾाढा वणंदा आहिनि ऐं ॾाढो एंथराल थी वेंदो आहियां समुंड में जेको ज़ेरो ज़बरदस्त पाणी गजगोड़ पाणी जीअं अचे थो उहो बि ॾाढो मूंखे कंदो आहे मोटिवेशन त उहा सुरंगूं पहाड़ ऐं नेठि पहुतासीं हुते उहा पहिरियों त ठंडी सड़क बाबा अल्टीमेटली हिकिड़ी होटल हुई बोलान होटल हाणे इहो ज़मानो अथव तव्हांजो 51 जो माना त 4 साल पाकिस्तान पहिरें छा थिया ऐं अंग्रेज़ अञा अंग्रेज़ के हुआ के ॿिया के कीअं सिस्टम असांखे अंग्रेज़नि जो हुजे बोलान होटल का तमामु चोटी जी होटल त ख़ैर कान हुई पर वरी बि होटल हुई ऐं उन में असांखे हुयो डाइनिंग रूम में मानी खाइणी हूंदी उते ई असांजो जव वरी बेदा आमलेट ऐं हिकु जो थींदो आहे मानी ॾींहं जी बि असांजो कांटो छुरी वात बंदि करे खाओ इहो जानवर वांगुरु न खाओ वात बंदि इहो सॼो हिकिड़ो एटीकेट मैटर असांखे ॾाढा अची विया ऐं जेके अंग्रेज़ बि शायदि रहियल हुआ ऐं भॻवान पर जेके पैसे वारा माण्हू हुआ पोइ बाबा जी मूंखे हिकिड़े अंग्रेज़ डॉक्टर वटि वठी वियो उन में चकास कई ऐं जीअं ठीकु आहे हिते रहियो पियो हुजे ऐं सुई में बंदि कयो उहो अंग्रेज़ मूंखे अञा यादि आहे ॾाढो सुठी तरीक़े सां मूंखे चेक कयो हो अंग्रेज़ी में ॻाल्हाए कोटिया इहा जॻह मुंहिंजा 2 या 3 महीना गुज़रिया ऐं वरी ॿिए दफ़े बि आयासीं त इहे मुंहिंजी ज़िंदगी जा बहितरीन में बहितरीन साल या महीना हुआ उहो साईं शहर जे करे माहौल जे करे मथां खां चेक कोई कोन्हे हिकिड़ी नर्स हुई ऐं हिकिड़ो ॿियो असां सां गॾु हो अब्दुल्ला नर्स जो नालो हाजरा अहिड़ी क़िस्म जो मूंखे विसरी वियो उहा इंडिया मां आई हुई मुहाजिर हुई ऐं हीअ असांजो अब्दुल्ला जेको लोकल बाबा जो ड्राइवर हो इहे असां सां गॾु रहिया पिया हुआ ऐं हर हफ़्ते थी फर्स्ट क्लास उते ते ज़माने में फिल्मूं ईंदियूं हुयूं अफ़गानिस्तान मां उहे फिल्मूं असां ॾिठियूंसीं जीअं मिसाल तौरु आन आहे अच्छा ही इंडिया जूं फिल्मूं जेके ईंदियूं हुयूं से उतां अफ़गानिस्तान मां ईंदियूं हुयूं हिन पासे कोन हूंदियूं हिन पासे त आन असां कलर्ड में ॾिठीसीं आन उहा फिल्म अथव जंहिंजे लाइ हिते हैदराबाद में जॾहिं आई हुई त माण्हू हिते लेटी पिया हुआ रस्तनि ते केतिरे रातियूं सुधा पिया हुआ टिकेट लाइ ऐं चवंदा हुआ त जान जाए आन न जाए वाह अहिड़ियूं ऐं फिल्म का हुई छा दिलीप कुमार न दिलीप कुमार ऐं मूंखे दिलीप कुमार ऐं मधुबाला जी जेका जोड़ी ॾाढी तराना फिल्म उहा बि ॾिठीसीं असां हर हफ़्ते हिकिड़ी फिल्म ॾिसंदासीं बाबा गोड़ कंदो हो तंहिं फ़ोन ईंदी हर हफ़्ते फ़ोन ते ॻाल्हाइबो तंहिं ज़माने में हिन ॿई त हुई कोन को ऐं उहो ऑपरेटर में लाइ ॾींदा हुआ कोटिया मां सफ़ा सन्हड़ो आवाज़ु ईंदो हो ट्रंक कॉल जेका सॾिबी हफ़्ते हफ़्ते थींदी रहंदी आहे मां सां बाबा सां भेण भाउर सां ऐं फिल्मूं जाम थियूंसीं मेवो एॾो सस्तो हो ॿियो सम्झो त मेवे जो खाइण जो बाबा बि शौक़ीन हो असांखे बि शौक़ु थियो त बाल्टी हिकिड़ी मेवे जी अची वई 2.5-3 रुपया 2.5-3 वधि में वधि 4 या हूंदी पोइ पिया खाईंदासीं उते जो मौसम त थधो हो ऐं तंहिंजे करे उहो फ्रिज व्रिज जी ज़रूरत कान हुई पियो हलंदो हो माण्हू हिकिड़ो जेकॾहिं गर्मो थो अची वञे सूफ़ जो को किलो अची वञे या ज़रदालू ॿिया सभु अची वेंदा 8 आने खां वधीक कोन हूंदा हुआ किलो त इन हिसाब सां ॾिसिजो त ॾिसो त हिकिड़ी बाल्टी सां खणी वेंदासीं उन बाल्टी में खणी वेंदासीं ॾाढो सुठो टाइम गुज़रियो पोइ ऐं शहर तमामु लाजवाब
क्लीन नीट उहो जेको म्यूनिसिपैलिटी जो हिकिड़ो असांजी जेका नर्स हुई म्यूनिसिपैलिटी में हिकिड़ो माण्हू हो उहो हुनजो माइट हो ही वॉज आल्सो उर्दू स्पीकिंग उहो असांखे हॉकी वग़ैरह ग्राउंड ते वठी वेंदो हो स्पोर्ट्स वग़ैरह ॾेखारींदो हो अलाए केरु मूंखे नालो विसरी वियो पर उहो बि ॾाढो असांखे तमामु सुठो लॻंदो हो ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि सां मिलाईंदो हो ऐं इट वॉज़ वंडरफुल ऐं कोटा ॾाढो डेवलप्ड हो ॾाढो तमामु साफ़ु सुथिरो हो त ईअं लॻो जीअं तव्हां जीअं तव्हां लंडन पहुची वियो एॾो क्लीन साफ़ु सुथिरो थधो मच्छरनि जो वॾो प्रॉब्लम थियो हो पोइ मच्छर पोइ जो उन जा ॾियारियूं वरी लॻंदियूं हुयूं मूंखे यादि आहे त हिकिड़ो माण्हू ईंदो हो पहलवान टाइप पोइ ॿाहिरि अची राति जो सुम्हंदो हो हिकिड़ी छांई वॾी वठी ईंदो हो उहा छांई सॼी खाईंदो उन खां पोइ सुम्ही वियो राति ई मानी अजीब ग़रीब हुयो त अच्छा हाणे फ़ाइदो थियो उहा साईं पोइ डिटेक्शन कॾहिं थी टीबी जी उहा टीबी जी त ॿुधायो त न माना रिकवरी फेज़ में कीअं आयो कीअं ख़बर पई बुखार लही वियो बुखार लही वियो ऐं असां वेट वधणु शुरू थियो वेट कंदासीं हर हफ़्ते वेट थींदी हुई ऐं ठीकु ठाकु लॻासीं मतिलबु पोइ बाबा चयो हाणे भले अचो आयासीं त आयासीं उते अम्मा वरी दावत ॾिनी पाड़ेसी जेके ओल्ड लेडीज़ हुई वीडियूं त उन मां हिकिड़ी यादि आहे त आई मूंखे ॾिठी चई अल्लाह ही केॾो त ॻाढ़ो लॻो पियो आहे अम्मा जी दिलि ते वेही रही चई त बाबा वरी नज़र लॻी छोकिरे एग्ज़ैक्टली अम्मा जी ॻाल्हि सही हुई मूंखे वरी उथली पई कुझु अरसे खां पोइ ॿिन्ही खे न तव्हांखे त हुन माईअ नज़र आई माजिदा खे कंहिं नज़र आई हा इहा ॻाल्हि मां पर हिकिड़े खे लॻी त ॿिए खे बसि तव्हां नज़र ते लॻा हुनखे थी सघे थो उन लाइ चयो हुजे हा त कोइटा में जेको माण्हू रहे थो वाक़ई साफ़ु सुथिरो थी थो वञे केरु बि उन हवा में अलाए छा आहे माण्हू तमामु ताज़ो तवानो थी थो वञे इहा ख़ुशक हवा आहे मशहूरु आहे रिज़ॉर्ट 5000 फुट मथे आहे ऐं मुंहिंजी जेका टी अमर हुई हुन चयो त पिंडी वरी हलो हुते उहो बहितर आहे पर बाबा चवंदा न उहो पिंडी में ख़ुश्क एॾो कोन्हे इन्हनि खे ख़ुश्क हवा खपे त जीअं जीवड़ा मरण मज़बूत थिए पोइ वरी मोटी आयासीं नवाबशाह नवाब ॿुधायो त नवाबशाह में वरी ॿ टे महीननि खां वरी उथी पियासीं न अञा मां वापसि स्कूल जा कोन वियुसि पोइ चयो त भला हाणे वरी जो कोटा जो वञिजे एॾो सारो ख़र्चु पको कजे उन ज़माने में बाबा 13-14 हज़ार रुपया ख़र्चु कया हुआ जेको बिग अमाउंट ऐं शाबाश वीचारे ॾाढी मुंहिंजे लाइ जदोजहद कई ऐं मूं हुनखे रिटर्न में कुझु कोन ॾिनो सवाइ डंभ ॾियण जे साईं हिकिड़ो नंढो वक़फ़ो वठो हा छो न त तव्हांखे वरी था कोइटा मोकिलियो इलाजु त पूरो कराइणो आहे न हलो ठीकु आहे सही आहे नाज़रीन हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ मिलूं था असां सां गॾु रहिजो जनाब मसूद नूरानी कोइटा मां संत पंहिंजी भेण समेत विया इलाजु टीबी जो कराए आया वरी अचे ओचितो ख़बर पइनि त हुननि जी टीबी उथली पई आहे वक़फ़े खां पोइ असां वरी हुननि खे कोइटा मोकिलींदासीं असां सां गॾु रहिजो